पिंगरियो में ॻोठ अली मोहम्मद ख़ास केली ते हैदराबाद पुलिस पारां चढ़ाई करे औरतुनि ऐं मासूम ॿारनि ते तशद्दुद करे घर बिल्डोज़ करण खिलाफ़ शटरबंद हड़ताल करे धरणो हणायो वियो। ख़ास केली इतिहाद ऐं जस्कम जे सर ते पिंगरियो शहर में समूरो कारोबार बंद कियो वियो। SHO पिंगरियो मोलचंद मेघवाड़ पुलिस जी वॾी नफ़री साण करे क़ौमी कारकुन महबूब खोसो खे गिरफ़्तार करण बाद बंद पियल दुकान ज़ोरी खोलराए छॾिया। ॿिए पासे ख़ास केली बिरादरी जे सभई मर्दनि औरतुनि जस्कम कारकुन ऐं शहरनि एहतजाजी मुज़ाहिरो करे शाह लतीफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो। धरणे सबबि पिंगरियो टंडो भागो रोड मुकमल बंद थी वियो। SHO पिंगरियो धरणे वारे हंधि वॾी नफ़री साण करे पहुचण ते मुज़ाहिरीन ऐं अलकारनि में चकरियूं थी पयूं। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे ग़ुलाम अली ख़ास केली जस्कम अॻवान अरशद चांडियो ऐं ॿियनि जो त ॻोठ अली मोहम्मद ख़ास केली ते पुलिस जे अटालनि जी चढ़ाई फुलट करे औरतुनि ऐं मासूम ॿारनि ते सख़्त तशद्दुद करे ग़रीब ॻोठाणनि जा घर ॾाहे पट करे छॾिया आहिनि। हिननि सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे अपील कई त ग़रीब मज़दूर ॻोठाणनि ते दहशतगर्दी जी FIR दाख़िल करे मिसकीननि जो ॻोठ वीरान कंदड़ पुलिस जो नोटिस वठी ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे प्रेस क्लब अॻियां धरणो जारी रहंदो।